Chemistry class now Bab अठों chemical reactivity सबक अठों qualitative analysis of anions आवां chemistry उस्ताद नजीला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असां जो लेक्चर जो मौजू आहे qualitative analysis of anions like carbonate chloride iodide sulfate and nitrate anions उहे आयन्स हूंदियूं आहिनि जेकी एनोड जे तरफ़ अट्रैक्ट थियनि एनोड वाधू चार्ज वारो बरकीरो थींदो आहे ऐं लाज़मी तौर ते वाधू चार्ज वारो बरकीरो उन्हनि आयन्स खे छिकींदो जिन जे मथां काटू जी चार्ज हुजे जीअं हिन जे मथां काटू जी चार्ज आहे क्लोराइड जे मथां आयोडाइड जे मथां तंहिंजे करे हिननि आयन्स खे चइबो आहे एनायन्स ऐं उन्हनि जी क्वालिटेटिव एनालिसिस असां क्वालिटेटिव एनालिसिस में मुख़्तलिफ़ टेस्टूं कंदा आहियूं ऐं उन्हनि जी कुझु क्वालिटीज़ जे बुनियाद ते असां इहो ॼाणी वठंदा आहियूं पतो लॻाईंदा आहियूं त हिन सॉल्यूशन में कार्बोनेट या क्लोराइड या आयोडाइड मौजूदु आहे या न क्वालिटेटिव एनालिसिस ऑफ एनायन्स असीं कार्बोनेट क्लोराइड आयोडाइड सल्फेट ऐं नाइट्रेट जी टेस्टूं आहिनि उहे असां वारे वारे सां ॾिसंदासीं ऐं ॾिसंदासीं त कहिड़ो ऑब्ज़र्वेशन आहे जंहिंमां असांखे इहा पक थी थिए त कहिड़ी आयन कंहिं सॉल्यूशन में अंदरि मौजूदु आहे नंबर पहिरीं टेस्ट आहे टेस्ट फॉर कार्बोनेट उन में असां एक्सपेरिमेंट कंदासीं को बि असां सॉलिड खणूं था मिसाल जे तौर ते असांखे हिकिड़ो नहिरो को बि टुकड़ो हथु अचे थो हाणे उन में असां ॻोल्हणु था चाहियूं त कार्बोनेट मौजूदु आहे या नाहे छा कंदासीं उन सॉलिड जे मथां असां डाइल्यूट हिकिड़ो छिडरो मिनरल एसिड उन में असां शामिलु कंदासीं उन जे मथां हारींदासीं ही असांखे सॉलिड टुकड़ो मिलियल आहे असां उन में हिकिड़ो मिनरल एसिड मिसाल जे तौर ते हाइड्रोक्लोरिक एसिड जेको आहे उहो विधो आहे हाणे ऑब्ज़र्वेशन में छा थींदो असांखे हिन में बबल्स उथंदे नज़र अचनि था जेकी आहिस्ते आहिस्ते असां हिन मां कढी करे हिन में दाख़िल कयूं था हिन में लाइम वाटर आहे कैल्शियम हाइड्रोक्साइड हाणे इहो इन कैल्शियम हाइड्रोक्साइड खे इहे बबल्स जेकर हेॾा निकिरी हिन में दाख़िल थिया ऐं हिन खे मिल्की वाइट कलर जो करे छॾनि खीर जहिड़ो अछो करे छॾनि था हीअं उनजो कलर थी थो वञे खीर जहिड़ो अछो त पोइ इन मां असांखे इहा पक थिए थी त हिन टुकड़े में कार्बोनेट आयन्स मौजूदु आहिनि द प्रोडक्शन ऑफ अ गैस दैट टर्न्स लाइम वाटर क्लाउडी अछो जीअं जुड़ वांगुरु हूंदो आहे अहिड़े क़िस्म जो ककरनि जहिड़ो जेकॾहिं उहो लाइम वाटर खे कैल्शियम हाइड्रोक्साइड खे करे थो छॾे त हिन जो मतिलबु आहे त हिन सॉलिड टुकड़े में कार्बोनेट आयन्स मौजूदु आहिनि टेस्ट फॉर क्लोराइड असांखे को बि हिकिड़ो सॉल्यूशन आहे साल्ट सॉल्यूशन आहे असां उन जा कुझु ml खणूं था ऐं पोइ असां उन में डाइल्यूट नाइट्रिक एसिड ऐं सिल्वर नाइट्रेट शामिलु कंदासीं हाणे मिसाल जे तौर ते असां साल्ट सॉल्यूशन जीअं सी वाटर आहे हाणे इहो जेको समुंड जो पाणी आहे उहो बि हिकिड़े क़िस्म जो लूण जो ॻार आहे असां उहो खयोंसीं उन में टेस्ट ट्यूब में असां उनखे खयोंसीं पोइ असां उन में कुझु जेके आहिनि सो ml नाइट्रिक एसिड जा ऐं सिल्वर नाइट्रेट जा उन में दाख़िल था कयूं पोइ छा थो थिए वाइट पीपीटी थी ठही पए वाइट पीपीटी ठही पई आहे त माना हिन जो मतिलबु आहे त क्लोराइड आयन्स में बि प्रेज़ेंट थी सघे थो मौजूदु हुजनि पोइ असां छा कंदासीं उन वाइट पीपीटी में हिन में अमोनियम हाइड्रोक्साइड जो सॉल्यूशन विझंदासीं जेकॾहिं वाइट पीपीटी अमोनियम हाइड्रोक्साइड में ॻरी वई गुम थी वई त पोइ पक थियणु घुरिजे त क्लोराइड आयन्स जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि हाणे जो इहा वाइट पीपीटी आहे उहा जेका आहे सो असांखे माना इहो ॿुधाए थी त हिन में क्लोराइड आयन्स मौजूदु आहिनि मिसाल जे तौर ते इहो सिल्वर क्लोराइड जो सॉल्यूशन हुयो साल्ट हुयो उन में क्लोराइड आयन्स त मौजूदु हूंदियूं जेकॾहिं सिल्वर ब्रोमाइड आहे त उन में वरी तव्हांखे पेल क्रीम कलर जी पीपीटी मिलंदी आयोडीन जी जेका पीपीटी हूंदी उहा तव्हांखे पेल येलो कलर जी प्रिसिपिटेट जेका आहे दाण दाण मिलंदी आहे सो मुख़्तलिफ़ हेलोजन्स आहिनि हेलाइड आहिनि हिकिड़ी क्लोराइड ॿी ब्रोमाइड टी आयोडाइड उहे सभई जेके आहिनि मुख़्तलिफ़ रंगनि जी पंहिंजी हिकिड़ी उन्हनि जी क्वालिटी आहे त उहे मुख़्तलिफ़ कलरनि जी पीपीटी पैदा कंदा आहिनि उन्हनि खे ॾिसी करे असां फ़ैसिलो लॻाईंदा आहियूं त कहिड़ी इन्हनि में आयन जेका आहे उहा मौजूदु आहे ॿियो असां वटि आहे टेस्ट फॉर आयोडाइड हाणे असांखे साॻियो ई तरीक़ेकार आहे मिसाल जे तौर ते हिते सी वाटर न हुजे हिते को ॿियो असां वटि साल्ट सॉल्यूशन आहे
असां हुन में ॻोल्हण था चाहियूं त छा हुन में आयोडीन जूं आयोडाइड आयन्स मौजूदु आहिनि या न। उन साल्ट सॉल्यूशन में असां कुझु क़तरा नाइट्रिक एसिड जा ऐं फ्यू ड्रॉप्स जेके आहिनि सिल्वर नाइट्रेट जा विझंदासीं। जेकॾहिं असांखे येलो पीपीटी थी मिले, हिते मिसाल जे तौर ते हीअ आहे न, ही वारी फिके कलर वारी, जेकॾहिं असांखे येलो पीपीटी मिले थी त असां चवंदासीं आयोडाइड आयन में बि प्रेजेंट मथां मौजूदु हुजनिसि। पोइ हुन येलो पीपीटी में हिन में असां अमोनियम हाइड्रोक्साइड जो सॉल्यूशन विझंदासीं ऐं पोइ हुननि खे मिलाईंदासीं। जेकॾहिं येलो पीपीटी इन अमोनियम हाइड्रोक्साइड में नथी गिरे, उहा दाण दाण वरी बि बीठी आहे, त माना हिन में आयोडाइड आयन पक सां मौजूदु आहिनि। उन खां पोइ टी टेस्ट आहे असांजी सल्फेट आयन जे लाइ। उन में तजुर्बो कंदासीं असां। मिसाल जे तौर ते हिकिड़ो सॉल्यूशन खयोंसीं, चए थो फ्यू ml ऑफ सैंपल खणो जंहिंमें तव्हांखे शक आहे त हिन में सल्फेट मौजूदु आहे या न। पोइ हुन में डाइल्यूट हाइड्रोक्लोरिक एसिड विझो कुझु ड्रॉप्स, ऐं कुझु ड्रॉप्स हुन में बेरियम क्लोराइड जा विझो। पोइ हुननि खे मिलायो। जेकॾहिं तव्हांखे वाइट पीपीटी मिले थी त पोइ माना सल्फेट आयन में बि प्रेजेंट मता हुजनि। वरी असां ॿियो तजुर्बो कंदासीं त हुन वाइट पीपीटी में डाइल्यूट हाइड्रोक्लोरिक एसिड वधीक विझंदासीं। हाणे जेका वाइट पीपीटी आहे उहा जेकॾहिं हाइड्रोक्लोरिक एसिड में नथी ॻरे त पोइ तव्हांखे पक थियणु घुरिजे त इहा न ॻरंदड़ जेका हाइड्रोक्लोरिक एसिड में पीपीटी नथी ॻरे, इहा सल्फेट आयन जी पीपीटी आहे, उन जी दाण दाण आहे, त इहो पोइ पको रिज़ल्ट थी वियो त सल्फेट आयन्स आर प्रेजेंट इन दैट सॉल्यूशन। टेस्ट फॉर नाइट्रेट आयन। नाइट्रेट आयन में असां छा कंदासीं, जो कुझु जेको असां वटि सैंपल आहे जंहिंमें असांखे शक आहे, नाइट्रेट खे असां NO3 करे था छॾियूं। असां वटि हिकिड़ो सॉल्यूशन आहे, साल्ट सॉल्यूशन आहे, उन में चेक करिणो आहे त छा उन में नाइट्रेट आयन्स आहिनि या ॿी के आयन्स उन साल्ट में मौजूदु आहिनि। सो स्मॉल अमाउंट ऑफ साल्ट खणंदासीं, उन में कुझु ड्रॉप्स असां डाइल्यूट सल्फ्यूरिक एसिड जा विझंदासीं। जीअं हुन में दाख़िल कंदासीं त रेडिश ब्राउन कलर जा बुखार ख़ारिज थींदा या हुन में हिकिड़ी रिंग ठही पवंदी, त उनजो मतिलबु आहे त हिन में नाइट्रेट आयन्स मौजूदु आहिनि। नाइट्रेट जी इन टेस्ट सां गॾोगॾु असांजो क्वालिटेटिव एनालिसिस ऑफ एनायन्स वारो टॉपिक पूरो थिए थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।